रहीम तव्हांजे इल्म में आहे त सबा जहिड़ी सिंध हमेशह सूरनि में रही आहे। सबा जहिड़ी सिंध हमेशह वाकुनि जे वातनि में रही आहे। नाअहल नालाइक चोर दरवाजे सां मुसलत हुक्मराननि हमेशह सबा जहिड़ी सिंध ऐं सिंध जे अवाम जे मथां ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं कयूं आहिनि। तारीख़ गवाह आहे त 74 ऐं 78 सालनि खां ज़ालिम हुक्मराननि जो सिंध में मुक़ाबलो मुंहिंजी जमात कयो आहे। मुंहिंजनि वॾड़नि कयो आहे। टी पुश्त आहे मुंहिंजी जमात विढ़ंदी पई अचे नाअहल ऐं नालाइक हुक्मराननि सां। ऐं अव्हां जे इल्म में आहे त कॾहिं जज़ीरनि जा सौदा, कॾहिं वसीलनि जा सौदा, कॾहिं ज़मीनुनि जा सौदा, कॾहिं नौकरियूं खपाइण खां वठी करे कारूंजर खपाइण ताईं जो कारोबार उरूज ते, कॾहिं इस्पतालुनि स्कूलनि खां वठी रोडनि रस्तनि ताईं पैसा हज़म, ऐं कॾहिं अवाम जो वोट चुराए करे नाअहल ऐं नालाइक हुक्मराननि खे पैसनि ते हुकूमत ॾियण जो सिलसिलो ज़बाने ज़द आम आहे। ऐं हाणे ज़्यादती इहा आहे जो दरियाए सिंध ते नवां केनाल अॾण जी मनसूबाबंदी पई थिए, बल्कि कम शुरू थी चुको आहे। पहिरें ॾींहं खां जमयत उलमा इस्लाम इन हवाले सां मैदान ते आहे। कालाबाग डैम गैर शरई आहे जी फतवा मुंहिंजी जमात ॾिनी हुई। दरियाए सिंध ते नवनि केनालनि जे ख़िलाफ़ शरई फतवा मुंहिंजी जमात जारी कई आहे। प्रेस क्लबनि जे ॿाहिरां मुज़ाहिरा हुजनि या चौक ऐं चौराहे ते मुज़ाहिरा हुजनि, मीरपुर ख़ास ऐं सखर में मिलियन मार्चुनि में दरियाए सिंध ते ठहंदड़ केनालनि जे ख़िलाफ़ मज़म्मती करारदाद हुजनि, या रमज़ान जे मुबारक महीने में मस्जिदनि जे ॿाहिरां सिंध जे लाइ आवाज़ उथाइणो हुजे, जमयत उलमा इस्लाम पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। हींअर बि जमयत उलमा इस्लाम 6 अप्रैल ते दरियाए सिंध ते ठहंदड़ नवनि केनालनि जे ख़िलाफ़ सिंधु बचाए जो उनवान सां एहतिजाजी मुज़ाहिरा पई करे। मां उन हवाले सां शेड्यूल अवां जे साम्हूं रखी रहियो आहियां। इन शेड्यूल जे तहत मां पाण ऐं सूबाई अमीर हज़रत साईं अब्दुल क़यूम हालिजवी साहब धरननि में 6 अप्रैल जे धरननि में शिरकत कंदासीं। लिहाज़ा कारकुन शेड्यूल खे नोट कनि ऐं उन शेड्यूल जे तहत जेको आहे उन्हनि मुज़ाहिरनि में शिरकत कनि। मां कोशिशि कंदुसि त सभिनी धरननि में मां पाण पहुची सघां। धरणा सुबुह जो 8 बजे खां वठी शाम जो 6 बजे ताईं हूंदा। ऐं धरणा काथे काथे लॻंदा? गुड्डू बैराज कश्मीर जे मक़ाम ते, उते ज़िला घोटकी ऐं ज़िला कंदकोट कश्मीर जा कारकुन शिरकत कंदा। ऐं गुड्डू बैराज जे मक़ाम ते सूबाई अमीर हज़रत साईं अब्दुल क़यूम हालिजवी साहब ऐं मां इंशा अल्लाह सुबुह जो 8 बजे धरणे में शिरकत कंदासीं ऐं उतां धरणे खां मुखातब थी करे दरियाए सिंध जे हवाले सां पंहिंजो पैगाम अवाम जे साम्हूं रखंदासीं। ईअं ई सुबुह जो 10 बजे इंशा अल्लाह मां सखर बैराज ते पंहिंजे सूबाई अमीर सां गॾु पहुचंदुसि ऐं उते अवां सां मुंहिंजी मुलाक़ात थींदी। 12 बजे मंझंदि जो इंशा अल्लाह सखर ऐं खैरपुर पुल ते मां इंशा अल्लाह अवां सां गॾु हूंदुसि धरणे में। ऐं ईअं ई इंशा अल्लाह मंझंदि जो 2 बजे दादू मोरो दरिया जे पुल ते मां इंशा अल्लाह अवां जे विच में मौजूद हूंदुसि पंहिंजे सूबाई अमीर सां गॾु। ऐं ईअं ई इंशा अल्लाह 4 बजे शाम जो काज़ी अहमद ऐं आमरी पुल ते मां अवां जे दरमियान मुज़ाहिरे में हूंदुसि पंहिंजे सूबाई अमीर सां गॾु इंशा अल्लाह। ऐं ईअं ई शाम जो 6 बजे यामशोरो हैदराबाद पुल ते मां अवां जे एहतिजाज में अवां जे दरमियान हूंदुमि। अवां खे गुज़ारिश आहे सिर्फ़ जमयत उलमा इस्लाम जे कारकुननि खे न, पूरे सूबे सिंध जे अवाम खे अचो सिंधु सिंध बचाए जे इन मुहिम में असांजा हमराही थियो ऐं दरियाए सिंध ते केनालनि जे ख़िलाफ़ भरपूर आवाज़ उथारियो, तारीख़ी धरणा मुनक़िद कयो ऐं घोटकी ऐं कश्मीर जे कारकुननि खे पाबंद करियां थो त सुबुह जो फिक्स 8 बजे मां इंशा अल्लाह उते मौजूद हूंदुसि। उमीद करियां थो त जीअं मां 8 बजे उते पहुचंदुसि तव्हां बि 8 बजे उते पहुचंदव। सखर ऐं शिकारपुर जे कारकुननि खे गुज़ारिश करियां थो त 10 बजे मां पहुचंदुसि, तव्हां मूंखां पहिरियां जेको आहे सखर पुल ते मौजूद हूंदव। ईअं ई लाड़काणी ऐं खैरपुर जे कारकुननि खे गुज़ारिश करियां थो मां 12 बजे उते पुल ते मौजूद हूंदुसि लाड़काणी खैरपुर ते पंहिंजे सूबाई अमीर सां गॾु, त तव्हां महिरबानी करे 12 बजे खां पहिरियां उते मौजूद हूंदव। ईअं ई मां दादू ऐं नौशरो फरोज़ जे कारकुननि खे गुज़ारिश करियां थो त मां 2 बजे मंझंदि जो जेकॾहिं दादू ऐं नौशरो मोरे जे पुल ते मौजूद हूंदुसि त तव्हां मूंखां पहिरियां उते इंशा अल्लाह मौजूद हूंदव। ऐं ईअं ई मां गुज़ारिश कंदुसि नवाब शाह सन ऐं सेवण जे कारकुननि खे त मां
4 बजे अव्हां वटि मौजूद हूंदुसि इंशाअल्लाह काज़ी अहमद ऐं मोरो पुल ते तव्हां मूंखां पहिरियां हुते मौजूद हूंदव ऐं ईअं ई ॾामशुरो ऐं हैदराबाद जे कारकुननि खे गुज़ारिश करियां थो त मां शाम जो 6 बजे पुल ते मौजूद हूंदुसि त तव्हां मूंखां पहिरियां हुते मौजूद हूंदव ऐं ठट्टा ऐं सिजावल ते सुबुह जो 8 बजे खां धरणो शुरू थींदो शाम जो 4 बजे ताईं जारी रहंदो ठट्टा सिजावल पुल ते सीनियर नायब अमीर सूबे सिंध जा हज़रत साईं मोहम्मद सालेह हद्दाद साहब ऐं मरकज़ी सालार इंजीनियर अब्दुल रज़ाक आबिद दाको साहब ऐं सूबाई असांजा नाज़िम हाजी अब्दुल मालिक तालपुर साहब सूबाई नाज़िम जनाब मौलाना फतेह मोहम्मद मेहरी साहब ऐं बिज़नेस फोरम सिंध जा सदर हाफ़िज़ रफ़ीक अहमद सुमरो साहब ठट्टा ऐं सिजावल पुल ते धरणे जी क़यादत कंदा मां सिंध जे अवाम खे अपील करियां थो त 6 अप्रैल ते घर खां निकिरी अचो इन्हनि मुज़ाहिरनि में शिरकत कयो भरपूर अंदाज़ में शिरकत कयो सिंध जे लाइ पंहिंजो पाण खे पेश कयो त सिंध हूंदी त असां हूंदासीं सिंध न हूंदी त पोइ असांजो वजूद बि अजायो आहे धरतीअ जे बका जे लाइ जे हद ताईं वञणो पियो असां वेंदासीं ऐं मुंहिंजी जमात फ़ैसिलो कयो आहे 6 अप्रैल जे धरणे सां जेकॾहिं हुकुमराननि होश न वरितो त 6 अप्रैल ते असां सिंध पंजाब बॉर्डर खे बंदि करण जे तारीख़ जो ऐलान कंदासीं ऐं पोइ सिंध पंजाब बॉर्डर ते दंगल थींदो ऐं इंशाअल्लाह सिंध जे मालिकीअ जे लाइ शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे वांगुरु किरदारु अदा कंदा रहंदासीं 6 अप्रैल ते सिंधु बचाएं सिंध बचाएं दरियाह जे हर पुल ते लखे माण्हू पहुची करे ॿुधाइनि त असां दरियाए सिंध जे बका जे लाइ सिंध जे बका जे लाइ असां पंहिंजा सियासी मसलकी ज़ाती इख़्तिलाफ़ात बराए ताक़ रखी करे सिंध जे लाइ मुतहिद ऐं मुतफ़िक़ आहियूं ऐं लखनि जे इज्तिमा सां असां पैगाम ॾींदासीं त सिंध ते कंहिंखे धाड़े हणण जी दरियाए सिंध ते धाड़े हणण जी इजाज़त न ॾींदासीं 6 अप्रैल ते मां तव्हांजो मुंतज़िर रहंदुसि तव्हांजी महिरबानी